सकाफ़त खाते जी ज़िम्मेवारी छा आहे? इहा मिनिस्ट्री छाजे लाइ आहे? फ़नकारनि जे लाइ आहे न। त जेकॾहिं इहा मिनिस्ट्री फ़नकारनि जे लाइ आहे, इन्हनि खे फंड जेके आहिनि, बजट जेको आहे सो फ़नकारनि जे नाले ते मिले थो, त पोइ फ़नकारनि खे पंहिंजूं पघारूं, पंहिंजो कमु छो कोन थो मिले? ऐं छो पंहिंजे मन घुरियल माण्हुनि खे ई अॻियां अॻियां कयो वञे थो? उहो तव्हांजो स्टेज हुजे, तव्हांजा वॾा वॾा सकाफ़त खाते जा इवेंट हुजनि था, उते मेज़बान बि उहे बीठल आहिनि जेके तव्हांजा मन घुरिया आहिनि। स्टेज ते थिएटर जेके थियनि था उहे बि उन्हनि खे ॾिना वञनि था जेके तव्हांजा मन घुरिया आहिनि। त ज़ुल्फ़कार शाह साहब, तव्हां खां मुंहिंजो सुवालु इहो आहे त जॾहिं फ़नकार न हूंदा त तव्हां मिनिस्टर कहिड़े शोबे जा हूंदव? सो इन करे थोरो सोचियो, इन खां अॻु जो देरि थी वञे। सिंधी जेके बि आर्टिस्ट आहिनि उन धड़का न आहिनि, उन्हनि जी मालिकी कयो, वारसी कयो। तव्हांजी ज़िम्मेवारी आहे। इहे बजट जिन मां तव्हां सभु अयाशियूं कयो था, इहो सभु असांजे करे तव्हांखे मिले थो। असां टैक्स ॾियूं था, असां टैक्स पेयर आहियूं। निपूड़े रत असांजो तव्हां पूरो असांखे सुकाए छॾियो आहे, तॾहिं बि तव्हांजा पेट कोन था भरिजनि। सो इन खां अॻु जो इहे पेट तव्हांजा फाटी पवनि, थोरो निहार कयो त इहा मिनिस्ट्री जेकर बंदि थी वञे त पोइ असांखे बाथत अची वेंदी, दिलजाए थी वेंदी त बाबा मिनिस्ट्री कान्हे का, असांखे केरु ॾींदो पघार, केरु ॾींदो ड्रामा, केरु ॾींदो मेज़बानी, केरु ॾींदो असांखे कमु, केरु असांखे ॻाराईंदो? ठीकु आहे, आथत थी वेंदी, पर मिनिस्ट्री आहे। सोचियो।